सामीन ही जेका अॼु जी रात आहे शबे क़दर जी भलारी रात जंहिंजी इबाबत जेका आहे जंहिंमें इबाबत असीं कंदा आहियूं त उहा इबाबत हज़ार रातियुनि खां बि उहा इबाबत जेका आहे उहा अफ़ज़ल तरीन हूंदी आहे। उन भलारी रात जे सदक़े में अल्लाह पाक असां सभिनी जी मग़फ़िरत फ़रमाए। सामीन असांखे घुरिजे त असां उन बरकतनि ऐं रहमतनि वारी इन भलारी रात ऐं रमज़ान जे भलारे महीने में पंहिंजे दोस्तनि पंहिंजे माइटनि पाड़े वारनि ऐं पंहिंजे मुल्क जी तरक़ी अमन खुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरूं। सामीन रमज़ान शरीफ़ जे इन भलारे महीने में जेकॾहिं असां पंहिंजे सुहिणे रब पाक खां सची दिलि आजिज़ी इनकसारी सां दुआ घुरंदासीं त यकीनन उहा दुआ बारगाह इलाही में सामीन प्रोग्राम में अवां ताईं पहुचायूं था हमदे बारी ताला। दुनिया जो पा लेना हार अदा हिकु आहे अल्लाह सुबहान अल्लाह। हर जाए हो जई वाई बात इहा हिकु आहे अल्लाह सुबहान अल्लाह। हिकु आहे अल्लाह सुबहान अल्लाह। हर चीज़ हुक्म उन जे साले हर कहे खे रिज़्क़ प्यो उन खां मिले। हर चीज़ हुक्म उन जे साले हर कहे खे रिज़्क़ प्यो उन खां मिले। उहो हाज़िर वा हर जाए सदा हिकु आहे अल्लाह सुबहान अल्लाह। हिकु आहे अल्लाह सुबहान अल्लाह। दुनिया जो पा लेना हार वदा हिकु आहे अल्लाह सुबहान अल्लाह। उहो मालिक खालिक दुनिया जो हर कहे खे ॾिसे पसे हर हंध थो। उहो मालिक खालिक दुनिया जो हर कहे खे ॾिसे पसे हर हंध थो। हर शइ में जहीं जी कुदरत हिकु आहे अल्लाह सुबहान अल्लाह। हर शइ में जहीं जी कुदरत हिकु आहे अल्लाह सुबहान अल्लाह। हिकु आहे अल्लाह सुबहान अल्लाह। दुनिया जो पा लेना हार वदा हिकु आहे अल्लाह सुबहान अल्लाह। हर जाए हो जई वाई बात इहा हिकु आहे अल्लाह सुबहान अल्लाह। हर चीज़ हुक्म उन जे साले उन जे साले हर कहे खे रिज़्क़